न नंढा सुकून दी न कम तो वणे न कार तो वणे न दुनिया दी वणे रुगी मोबाइल रे मोबाइल मोबाइल रे मोबाइल भजी पासो कयो न मोबाइल खां इन में छा फ़ाइदो आहे अॼु इरादो कयो चयो इंशाअल्लाह ताला टच वारी मोबाइल में पंहिंजी जान छॾाइण जी कोशिश कयो जेकॾहिं वठो था बि तो ज़रूरत जेतिरो इस्तेमालु कयो ईअं सफ़ा लॻा न पिया आहियो मोबाइल में ॾींहं राति ॾाढी तबाही करे छॾी आहे मोबाइल तमामु वॾा नुक़सान ॾेई छॾिया मौलवियुनि खां मुताला खसिजी आहे हाफ़िज़नि खां पढ़ायूं ख़तमु थियूं हाफ़िज़ पढ़ाए थो हलाए थो टच मोबाइल छोकिरो पढ़े थो वञे थो सूरतां छॾींदो वञे थो आयतूं छॾींदो हे जो शाबाश पुट सही थो करे शाबाश हाणे ध्यानु ॾे त ख़बर पवेसि न त उहो आयतूं छॾींदो थो वञे वरी तमामु वॾी बर्बादी इहा थी आहे जो नौजवान बेहान वारनि फिल्मनि में गुम थी विया नंगनि खे राति जो 12 खां पोइ असांजो नौजवान लॻा पिया आहिनि उगाइनि ईमान बचो बिश्ती ज़ेवर में हज़रत मौलाना अशरफ अली थानवी बुज़ुर्ग लिखियो आहे त माण्हू जंहिंमहिल तड़ ते वञे त गोॾ पाए वञे जो पंहिंजी उघड़ ॾिसण बेहयाव जे ख़िलाफ़ एॾो दीन हया सेखारियो पंहिंजी उघड़ ॾिसण जो बि ममानत में ॼण आयल आहे परहेज़ में आयल आहे ॾिसण जाइज़ आहे पर हयाव जे ख़िलाफ़ ॿियनि जूं उघड़ूं ॾिसण कीअं जाइज़ थियूं मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो पाण संभालियो सियाणा थियो बेहयाई खां भॼी पासो कयो न टच मोबाइल खां भॼी पासो कयो क़ुरान शरीफ़ जे वेझा अचो नमाज़ जे वेझा अचो त अल्लाह से दुनिया में भी आबाद करे आखिरत में भी बेड़ा ही पार मार्ग पे तो मेहरबानी फरमाए पान में नमाज पैदा पान भी पक्का नमाजी जो बच्चन बारन के भी नमाजी बनायो नमाज में नूरा नमाज में रहमत नमाज में बरकत नमाज में मिनी जान की इज्जत नमाज में मिनी जान की आबादियां नमाज में अल्लाह जो दीदार नमाज में मिठे मोहम्मद करीम की शफाअत नमाज में असहाब नाल बैत की कचहरिया नमाज में बिश्त जो कमरा अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत मुझे आका से मुझे रब से फरमायो जेके भी बिश्त में दाखिल थियणो आहे बिश्त जे बंगले जो वारिस थियणो आहे साईं फरमा अस्सलाम 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 नमाज जी पारत तो नमाज जी पाबंदी करो इहा ही नमाज अल्लाह से क़यामत जे ॾियारे मटाए सदाए ताके बिश्त जे तारन जो कुंजो बनाए ताजे हथन में पकड़ाईंदो ता चाहो ता तो बिश्त में दाखिल थियो केड़ा केड़ा चाहो ता हथ मथे करो ना ॾिसो नारे तकबीर अदा जॾहिं चाबी न हूंदी तो बिस्तर जो तालो कीअं खुलंदो तालो न खुलंदो तो दर कीअं खुलंदा दर न खुलंदा तो बिस्तर में कीअं दाखिल थींदा हाओ करन न करन ता इमरान खान वारी तांदली कंदो हथोड़ा एतो खयो हलंदो उते ता अटकल सटकल या दांदली हल्दी ॻाल्हायो न था अस्सलातु मिफ्ताहुल जन्नत के जा लफ़्ज़ बिनी जान जे सरदार मिठे मोहम्मद करीम
सलात मिफ्ताहुल जन्नत नमाज बिस्तर जे ताले जी कुंजी दो मेहरबानी फरमा नमाज जी पाबंदी अल्लाह जाने दो बेनमाजी दुनिया में भी रुसवाए खारा बेचैन परेशान जिंदगी को खफाया कब्र में भी रत जा पड़ा रही दो बेनमाजी आया आखिरत में क़यामत जे दारे मुझे आका से मुझे रब रज़ाए फरमायो बेनमाजी मर्द यारत कब्र में निकरदा वेंदा कपड़े जी लीड़ उन्हनि खे न हूंदी जो पंहिंजी उघड़ ढके सघनि ऐं मुंहिंजे आका से मुंहिंजे रब रज़ाए फरमायो क़यामत जे ॾियारे अल्लाह से बेनमाज़नि खे माण्हू वारी सूरत ई न ॾींदो गध वारी मुंडी कुते वारी मुंडी सुअर वारी मुंडी ऐं मुंहिंजे सोने साईं फरमायो क़यामत जे ॾियारे अल्लाह से बेनमाज़नि खे काफ़िरनि सां गॾु विहारे काफ़िरनि सां गॾु ऊंधे कंदे जहन्नम जी बाहि मुछराईंदो ओ मुंहिंजा भाइरो छा तव्हां चाहियो था त क़यामत जे ॾियारे असां नंगा हुजूं छा तव्हां चाहियो था त क़यामत जे ॾियारे असांखे माण्हू वारियूं सूरतूं न हुजनि छा तव्हां चाहियो था क़यामत जे ॾियारे काफ़िरनि सां गॾु बीठा रहूं जेकॾहिं नथा चाहियो त महिरबानी फरमाए पाण में नमाज़ पैदा कयो अल्लाह जाने तो दुनिया में भी आबाद शादाब रहंदो दुनिया में भी फरत सुकून में रहंदो कब्र भी अल्लाह बिस्त जो बाग बनाईंदो कब्र में इहा ई नमाज़ तव्हांजे लाइ रोशनी करे बीहंदी ऐं आख़िरत में भी इहा ई नमाज़ तव्हांजी साथियाणी बणबी यसा बैन अयदीहिम व बिअयमानिहिम क़यामत जे ॾियारे नमाज़ी जंहिं कब्र में उथंदा वेंदा पहिरें नंबर ते त उन्हनि खे अल्लाह जे रेशम पत जा वॻा पाराईंदो युहल्लऊन फ़ीहा मिन असाविर मिन ज़हब व लुलुआ लिबासुहुम फ़ीहा नमाज़ी कब्र में उथंदा वेंदा पत जा वॻा अल्लाह उन्हनि खे पाराईंदो नमाज़ी कब्र में उथंदा वेंदा वजूह यौमइज़ लाइमा चेहरा चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदड़ नमाज़ी कब्र में उथंदा वेंदा नमाज़ लाइटूं हणंदी रोशनी कंदी पंहिंजनि आशिक़नि पतंगनि परवारनि खे सॾींदी यसा बैन अयदीहिम व बिअयमानिहिम ओ मुंहिंजा परवाना मुंहिंजा आशिक़ो गर्मियुनि में त नमाज़ पढ़ंदा रहियो पर सर्दीअ में भी नमाज़ पढ़ो घर में तो नमाज पढ़ना रहो पर सफर में भी नमाज पढ़ना रहो दुखिए में तो नमाज पढ़ना रहो पर सुखिए में भी नमाज पढ़ना रहो हर मोर मार के नमाज पढ़ता ही पढ़ता हो यसा बैन अयदीहिम व बिअयमानिहिम हल ये जो तमा तागे ओडे वठी अला जाते उन साईं जो तागे दीदार नसीब थींदो जे साईं जा ता सजी अमर सजदा ना सजी अमर रुकू गया सजी अमर क़याम गया सजी अमर नमाज पढ़ी यसा बैन अयदीहिम व बिअयमानिहिम भजी जो तमा तागे पांजे खालक साईं पांजे मालिक साईं जी ज़ियारत कराया या नमाज पांजन परवान आशिक़नि खे वठी 70,000 नूर जा पर्दा परे कराए अल्लाह जी रूबरू ज़ियारत मुलाक़ात कराई पढ़जे पोइ नमाज पढ़ना ॻाल्हायो दादा घणा बेनमाज़ी थी मां मस्जिद शरीफ बैठो कूड़े जी जाइ न आहे नबी साईं बेनमाज़ी क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु बीहंदो निमरूद सां गॾु बीहंदो अबू जहल सां गॾु बीहंदो
काफिरन सां गॾु पींदा पिया पोइ तव्हां चाहियो था तव्हां ऐं तव्हांजा बच्चा काफिरन सां गॾु पीओ तव्हां चाहियो था क़यामत जे ॾियारे न खाइजो मुंहिंजा अज़ीज़ो पाण संभाल अॼु इरादो कयो जो पक्का निमाज़ी जो बच्चनि ॿारनि खे बि निमाज़ी पाईंदा महिरबानी फरमाए पाण संभालियो बचायो पाण खे बेनमाज़ी थियण खां हड़ हली वेंदो हड़ ऐं 3 नंबर ते ही गुनाह वा ही ॾोहा छोरे बाज़ी कहिड़ो ये सॼो ॾींहुं निमाज़ पढ़े ये सॼो ॾींहुं क़ुर जी तिलावत करे ये अज उमरा करे केरु क़िरात ॿुधे पर हिन में शोरे बाज़ी वारो मर्ज़ आहे शोरनि जी कदा पैदो थो थिए इन मर्ज़ में हे मरी थो वञे साईं जन फरमायो अञा मिट माइट जनाज़ो पढ़ी क़ब्र में मस पूरींदसि अल्लाह अंदरो अंदरो हुनखे ज़मीन में खणाए हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में रखाईंदसि ऐं क़यामत जे ॾियारे मुंहिंजे आका साईं मुंहिंजे रब साईं फरमायो इहो शोरे बाज़ी वारो मरीज़ हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम काफ़िरनि सां गॾु बीठो अलाए कहिड़ो त मज़ो अचे शोरनि जे गॾु भॼे इज़ी लोड कैश पैसा हे गुलाम लॻो पिया जीअं तूं इश्क में अंदाज़ा थी वञनि शोरनि में हाणे ख़बर पई तव्हांखे घोटके जे पासे जे शोरे जे इश्क में नौजवान पाण खे पाण गोली हणी मारे वरी फेसबुक ते लाइव आयो आहे असां त तोसां सची मोहबत कई पर तूं असांखे न सुञातो त भाई निकाह कयो शादियूं कयो घरवारियूं वठो शोरे बाज़ी वारे मर्द खां पाण खे बचायो किन में न कायो दुनिया में भी रुसवाए ख्वार थो अल्लाह जाने तो आखिरत में भी काफिर हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम काफिर सां गॾु बीठा भई पासो कयो न मर्ज़ खां ऐं चौथे नंबर ते मर्ज़ दसियां मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिन्हुम साईं जन फरमाए नमाज़ पढ़े कुरान जी तिलावत करे हज उमरा करे खैर खैरातूं करे पर सूरत यहूद ने नसारन वारी ठाहे वेठो त क़यामत जे ॾियारे उन्हनि सां गॾु बीठो मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिन्हुम मांजा लफ़्ज़न कना मिठे मोहम्मद करीम जा के पीर साईं जा लफ़्ज़न कना ॿिन्ही जहाननि जे सरदार जा पोइ छो नथा सोचे कयो छो नथा वीचार कयो यार नबी साईं फरमायो मुछां कतरायो दाढ़ी सुहारी मुठ ते रखो मां मोहम्मद करीम जी सूरत पैदा थी वेंदी दुनिया में भी आबाद थींदो ऐं आखिरत में भी हिन दाढ़ी सुहारी रखण जे करे कान मई फिल जन्नत मां मोहम्मद करीम सां गॾु बिश्त में रवाना थी कसतीअ जे कर कसर ॻाल्हायो नथा अॼु त असांजे नौजवाननि खे वणे ई नथी सुबुह सुबुह जहिड़ो आहे दाढ़ी सुहारी राणी हेॾो टेंशन त खणींदे हितां टुको अची राणी हेॾो स्पिरिट त खणींदे हेॾो टुको अची इहा मुस्लमानी आहे सुबुह सुबुह सां दाढ़ी सुहारी सां वीचारे सां जहिड़ो मां नबी साईं जा लफ़्ज़ ॿुधायां तव्हां हुरड़ निकिरो साईं जन फरमायो जे दाढ़ी सुहारी कतराई या पूराई ॼण मां मोहम्मद करीम जे सीने मुबारक में जीर असां हिनखे मस्करी बनायो मज़ाक बनायो भोग बनायो शैतान जे दोखे में अची छल न को वीचारो दाढ़ी सुहारी रखण जो इरादो करे शैतान दिल में ख़्याल पैदा कंदो न रखजांइ दाढ़ी सुहारी दाढ़ी रखंदी त माण्हू मुला मुला चवण माण्हुनि खे मुलनि वारो लफ़्ज़ असुल न थो वणे वरी ॿियो शैतान थदड़ो त घुमाईंदो त न रखजांइ दाढ़ी सुहारी रखंदे त जुआ पवंदई वरी टियों शैतान थदड़ो त घुमाए न रखजांइ दाढ़ी सुहारी रखंदे त खाद थींदे
एकड़ो जो बजने दाढ़ी सुवारी रखी पर खने खने थकी पियो मायो खारस भी दाढ़ी सुवारी में थी मथे जे वार में नथी थी के अटकी थी यार असांजा मुस्लमान भाई वरी चौथो शैतान हमलो नरक जाए दाढ़ी सुवारी माईअ खे न वणंदी इहो वॾो हमलो आहे माईअ खे न वणंदी हिकिड़ो जेको चई मां दाढ़ी सुवारी रखी पर मुंहिंजी घरवारी मूंखे वेझो ई न पेटण हलो ॿिया यार हला घरवारी चवंदी त तूं दाढ़ी सुवारी रखी आहे परे थी हुनजो छा वञे वीचारी जो दाढ़ी सुवारी आहे दिलि पंहिंजी खोटी हण माईअ ते घुमण जंगाना वरी रखना त गोडन ते बाजे चालाकी असां मुस्लमान ऐं बुजुर्ग लिखियो आहे न्यारो त जेको दाढ़ी सुवारी रखे थो ऐं घरवारी हुनखे टोके थी ठठोले थी त दाढ़ी सुवारी तोखे नथी थिए परे थी आलमनि जी मुतफ़क़ाना फतवा आया त इहा औरत दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वई निकाह टुटी वियो इन नबी साईं जी सुन्नत खे घटिया मोचारो कयो हाणे या माई तौबा ताइब थे वरी ॿेर निकाह जे नथी तौबा ताइब थे त हाणे या मुसलमानी में ईंदी पर बुजुर्गान जे करे को मर्द भी ये दाढ़ी सुवारी ते टोकदो करे के दोस्त दाढ़ी सुवारी लगी चवे तो यार तोखे दाढ़ी नथी ठही कोजो तो नजर अची मुलड़ो तो नजर अची एड़ा लगा गालाए मजाक न थो अल्लाह जाने दो समझो एड़ा लगा गालाए तो बुजुर्ग लिखो है तो यो दायरे इस्लाम को मर्द खारिज थियो जे घरवारी त त निकाह टूटी ये तभी सही जी सुन्नत है यार होगा या को चर्चा है पावना फमन हब्ब सुन्नती फकत हब्बनी सैयद फरमायो तो उन गुलाम जी मां मोहम्मद करीम सां सच्ची मोहब्बत आ जंहिंजी मुंहिंजी सुन्नत सां मोहब्बत आ हे विचे तो मां आशिक रसूल हे भी मां चे तो मां आशिक रसूल पर सैयद समझायो अॻ में फमन हब्ब सुन्नती फकत हब्बनी सैयद फरमायो जंहिंजी मां मोहम्मद करीम जी सुन्नत सां मोहब्बत आ उनजी मां मोहम्मद करीम सां मोहब्बत सुभान अल्लाह अजरा तो कोई चए इंशाअल्लाह दाढ़ी सुवारी सां प्यार नबी से हिन दाढ़ी सुवारे के चुमियो ॾिनो तो यार हिन के सैयद को सालना तो हिन सां सैयद प्यार कयो टे दफा फरमायो हादी सुन्नती ऐं कई दफा साईं दाढ़ी सुवारे के चुमीने फरमाई ऐं पाण फरमायो वाफुल्लाह ओ मुझा मतियो ओ मुझा गुलामो मेहरबानी करे मुझी सुन्नत के माफ कजो मां मोहम्मद करीम जे सदके वाफुल्लाह मुझे आका ने फरमायो इन मुझे दाढ़ी सुवारी सुन्नत के माफ कजो मुठ ते रख दो जेको भी मुझे न सुन्नत सां प्यार कंदो दाढ़ी सुवारी मुठ ते रख दो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम सां गॾु बिश्त में रवानो थींदो शैतान जी दोखे में सां अची आऊं अदा दवा थोड़ी कोड़ी आ पर फ़ाइदेमंद आ मुंह हेठ न कयो मां के अटैक न थो कयां के हमलो ना है के जी दिल आज़ारण जो मकसद ना है अल्लाह जाने दो सिर्फ एड़ो इहो ख्याल आ तो मन के समझ अची वने मन को नबी साईं जी सुन्नत पाण में पैदा करे तो दुनिया में भी आबाद थे आखिरत में भी बेड़ा पार थे मकाथों भी ला यार लफ्ज़ आने आज की लफ्ज़ ताके समझ में थे मां केड़े अंदाज में ताके नबी साईं जी सुन्नत समझाया
ओ मुझा भाइरो इंसान मुझे मिठे मोहम्मद करीम जो वडो प्यार वडी मोहब्बत मुझे सोनी साईं जी मेहरबानी करे दाढ़ी सुणारियो मुठ ते रखण साईं थडे ते 100 शहीद जो सवाब नसीब थी घणो सवाब मिलदो 100 शहीद जो कसुती अची वई न मुठ या सुन्नत एकड़ा वरी एतिरियूं दाढ़ी सुणाई रखियो था जे साईं मिली सावक आहे बाबा सावक ते कोन हलदो अल्लाह जाने तो अध इंच भी मुठ को खुटल होंदी या सुन्नत में शुमार है ओ ये मुठ भी हितों रखनी है ना एकड़ा रीति ना रखनी एकड़ो का गुरु पढ़ियो और दुनिया जी हवा में दाढ़ी सवारी नंढी करे छे मां जो मां जो ये साथियो तो के किए ते की बेटी से मिले खोल न करो मां जो साथी दाढ़ी सवारी नंढी करे में रहा जैसे शो मुठता है मुझे मुठ का देखा इतने तो है और ये पांचल सा भी पठान की मुठे तो थी दिया ओ एतो मुठे तो मारे हेठो हथो एतो हथो रखी इतने दाढ़ी सवारी खुटी दिया मैंने ठई जैसे बधाने घणो मजो शादी तो क्या नहीं घोट थी जाए को लहो तो इंशाल्लाह दोनों ताई दाढ़ी सवारी छड़ी मां जो सच्ची बता मौलवी साहब तो के पक्का है शादी ताई तू जीरो रांदे तो इते कंदो हेठ शैतान जे धोखे में ची तो के पक्का हो जे तमा शादी ताई जीरो रहंदो तो भले कर तो मुझे आजीज हो शैतान जे धोखे में न चो पान संभालो अजरादो के इंशाअल्लाह सूरत मोहम्मदी पैदा कर इंशाअल्लाह अन्या बुलंद आवाज सा इंशाअल्लाह अन्या ईमानी जज्बे सा इंशाअल्लाह जे कने ता चायो ता क़यामत जे दिहाड़े काफिरों सा गॾु न बियो तो मेहरबानी फरमाए इन चैन बीमारन को पाण बचायो अल्लाह जाने तो क़यामत जे दिहाड़े सोने मोहम्मद करीम जे भाकुर सुभान अल्लाह कुरान में अल्लाह फरमाया वनुफिख फिस्सूर फइज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून जिन मारन पाण के न चैन बीमारन को बचा शिरक वाली बीमारी का बेनमाजी वाली बीमारी का शोरे बारी वाली बीमारी का यहूद ने नसारा सूरत पैदा करने वाली बीमारी का जिन मानव पान के बचायो क़यामत जे दिहाड़े वे मुझे प्यारे मोहम्मद करीम अल्लाह भाकुर में होना साईं अल्लाह कजारी में होना मिठे मोहम्मद करीम जी ज़ियारत करे वही सवाल नबी जी ज़ियारत कलाम सवाल नबी जी ज़ियारत करे वही सवाल नबी जे साहब नाल बैतुल्लाह मुलाकात कलाम खास कर मुझे मिठे मोहम्मद करीम जे साहब नाल बैतुल्लाह मिलदा हज़रत अबू बकर सिद्दीक सा मुलाकात करे हज़रत उमर साईं सा कचहरी करे हज़रत उस्मान गनी सा महफिल बचाए हज़रत अली मुर्तज़ा सा गपशप लगाए हज़रत इमाम हसन हुसैन सा महफिल बचाए हज़रत बिलाल सुहैब अम्मार सा कचहरी हणी हज़रत अब्दुल कादिर जिलानी कुतुब रब्बानी सा महफिल हणी बुजुर्गन पीरन वलियन कौसम अफजालन सा महफिल बचाए ए जवान वनी बिस्तर जे बंगले जो वारिस से मालिक थींदो वले मन खाफ मकाम रब्बी जन्नता फबैरा रब्बिकुमा तुकल्लबा
मुबारक दिनो मा तश्तही अंफुसुकुम वलकुम फिया मा तदऊन जाते हैं जे काशे चाहिए अल्लाह वाशे नसीब फरमाइंदो अल्लाह फरमाओ ईमान वाला कर्म वाला मुसलमान सच्चो अल्लाह जो बानो थिया सच्चो मुझे मिठे मोहम्मद करीम जो उम्मती थिया तो अल्लाह ने एड़े बिस्त में दोगे आया जे बिस्त में अल्लाह तुझे दिल के रिमोट कंट्रोल बनाए छड़िया आज कने तुमने ख्याल पैदा थी तो अंगूर खाना अल्लाह फरमाए तो ख्याल तुझे दिल में इंदो इंदो हेरो अल्लाह ने अंगूरन जा डिश भराए रखाइनो माए तुझे दिल में ख्याल पैदा थी तो जेकर मां सूब खाना अना ख्याल मस दिल में तो अल्लाह फरमाए डिश भराए सूबन जाके रखदा सी लहुम फीहा फाकिहतु व लहुम मा यदऊन Era um bicho cabelo. Era teu. Querendo que bicho cabelo. नारे तकबीर वो बिस्तो मुफ्त में मिलता तो कंट्रोल करना पाए कि दुनिया की जान ला इशा इल्ला इशल आखिरत असल इश अल्लाह से था साजे लाए आखिरत में तैयार मेहरबानी फरमाए पाने के गुनाह रोक्यो सच्चा मुसलमान थियो पक्का मोमिन थियो दुनिया में भी आबाद थी तो आखिरत में भी बेड़ा पार थी मुझे ॾाढी खुशी थी जो मां का घड़ी आयो उस्ताद के कुरान से बुधाम टाइम तमाम घणो थी चुको आहे मां दुआ आया घोट जेड़ा माशूक नालो था अल्लाह से इन माशूक मोहम्मद घोट जी उम्र में सेहत में बरकत नसीब फरमा अल्लाह से भाऊ फारूक को राब्ते में हो 68 में लोगों पे हो अल्लाह से साने ना भा फारूक अहमद जी मेहनत भी कबूल फरमा अल्लाह से ये गोठे ना तो निकला गोठ गाजी खान वासवान अल्लाह से ना गोठ जी मतलब भी रहमत और बरकत नाज़िल फरमा बाज फरमा अल्लाह से ये खुशी जो मौके दे इन जवानन वडी हिम्मत कया शैतान जी जेल चिबी करे थी तो कुरान शरीफ जो जसो उठाए अल्लाह से इन बेचारन जी ये जुरत ये मेहनत ये जफा कशी पानी बारगाह में कबूल फरमा अल्लाह से साजे दोस्तन जो बयान कबूल फरमा बुधन बुधान कबूल फरमा तू रहीम तू करीम तू राहिमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतु व फिल आखिरत हसनतु व किना अज़ाबन नार अल्लाह से समूरन जो बयान कबूल फरमा बुधन बुधान कबूल फरमा अल्लाह से सगीराएं कबीरा गुनाह माफ फरमा कमियों कोताहियों माफ फरमा परेशानी रफ़े दफ़े फरमा मसला आसान फरमा कर्ज रफ़े दफ़े फरमा ए इलाहुल आलमीन जेके बीमार माने की शफा कामला आजला नसीब फरमा जेके बीमार माने के सही माना में सेहत नसीब फरमा तंदुरुस्ती नसीब फरमा ए इलाहुल आलमीन अल्लाह करीम ये यार ये दोस्त ये प्रेम प्यारा मस्जिद शरीफ में दिल में तमन्नाओं खनी रब पहुंचा दी सभी जो जायज तमन्नाओं पूरी फरमा जायज मुरादा पूरी फरमा समूरन जे मथो रहम जी नज़र फरमा करम जी नज़र फरमा बाज जी नज़र फरमा अल्लाह से जिस ते असांखे दुनिया में आए पक्को ही सच्चो मुसलमान करे रहा है जिस ते दुनिया में आए पक्को मोमिन करे रहा है जिस ते दुनिया में आए नमाज जो आशिक करे रहा है कुरान जो पतम करे रहा है जने असांखे पाण जो घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत असांखे नसीब फरमाए जाए वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व अला आलिहि व असहाबि आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल